अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल खुश आयो खैरा तबियत सही है। उम्मीद तो क्या सब ठीक हूंदा, जिथे हुजो खुश हुजो आबाद हुजो। तव्हां ॾिस रहिया आहियो यूट्यूब चैनल जुमन व्लॉग्स। अगर मुझे यूट्यूब चैनल ते नवां हो तो सब्सक्राइब कयो। ॿियो ॿुधायो खुश आयो खैरा तबियत सही आहे। अॼु जो व्लॉग जेको हूंदो उहो तमामु मज़ेदार हूंदो ऐं तव्हां ॾिसणु न विसारींदा। ऐं इंशाल्लाह ईद बि अची अनक़रीब मथां आहे ऐं जेको आहे सो शॉपिंग वापिंग कंदासीं हेॾां होॾां। ऐं अॼु यूनिवर्सिटी जो बि ईअं सम्झो लास्ट डे आहे। अॼोको ॾींहुं वेंदासीं वरी पोइ छुटियूं, थोरो असाइनमेंट ठाहिणी आहे इन करे वञा थो ऐं पोइ तव्हांखे उते ॾेखारियां थो। पर तव्हां लाइक कमेंट शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। थैंक यू। ओए उठ जा उथी न, उथदा क्यों नहीं? उठी क्यों उठी? वीडियो भरींदी उथी न क्यों? स्कूल कौन हुई सी किथे करे देख उथी स्कूल का टाइम थी गया है। भले थी वे बल मां मरे सही पे आपसे उथी तू कौन नहीं मरे नहीं। अरे कंजर बी तू वाला देखता थे को तरस संगते सुबह जो नाश्तो कयूं पिया। हाणे नाश्तो कयो तो ता दोस्तन के सलाह वा। सो फाइनली दोस्तों हाणे खणंदासीं पहिरियां रजिस्टर ही जेका आहे सो असाइनमेंट ठाही आहे ज़ूडा जी ऐं सो अधु कई आहे। सो अॼु जेका आहे सो बकाया रहियल उहा बि करे वठंदासीं। ऐं उन खां पोइ ही ॿ पेन वरत ऐं ही मुंहिंजो आइडेंटिटी कार्ड ऐं ही पर्स इसमें पैसा आहिनि न आहिनि। पैसा माशाल्लाह 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 पैसा गंजनि माशाल्लाह। अॼु तो गाइस हाणे हलूं था, ॾिसूं असांजी पॉइंट आई आहे या न आहे आई ॾिसूं। जी हा दोस्तों, असां हाणे पॉइंट में वेठा आहियूं। हाणे पॉइंट हले पई माशाल्लाह ज़बरदस्त। हाँ दोस्तों असां यूनिवर्सिटी पहुची आऊँ शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी। मेन गेट आहे शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी जो। ये दोस्तों इन थी आयूँ पर हाणे जेको सो सभु पॉइंट वरी वापसि वञनि पियूं। जेके बि स्टूडेंट आहिनि सभिनी खे छॾे वरी वापसि वञनि पियूं। ऐं ही दोस्तों हाणे आया आहियूं लाइब्रेरी। अॼु केरु कोन्हे को, छो जो ईद वेझो आहे, सभु को ॻोठ विया आहिनि। ऐं हींअर मां आयो असाइनमेंट हिते ठाहिणु। ही मोबाइल आहे ऐं जेको ॾिसो था असाइनमेंट ठाही आहे ज़ूलाजी जा बुक पिया आहिनि। बुक पिया आहिनि केॾा सभु माशाल्लाह पढ़ंदा आहियूं असां। ऐं एसी वेसी लॻी पई आहे, ज़बरदस्त माहौल आहे माशाल्लाह। ऐं यमनी माशाल्लाह मुंहिंजी गाॾी खे साफ़ु कयो आहे ज़बरदस्त, ॾाढी मेरी हुई यको। ऐं इंशाल्लाह वरी हाणे गाॾी मटाइण जो बि मूड आहे। का ॾिसूं हाणे कहिड़ी वठूं था जेका सुठी लॻी। छा पियो करी? बर्फ पियो कढां। हाँ रोज़ो अथई न? हाँ 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 घणा रोज़ा रखिया अथई? रोज़ा 13 रखिया आहिनि। छा पियो करी? मिड़ई ॾिसां पियो हाँ मथां माल दाल स्टैंड मथे करो। ये था वञनि था मुंहिंजे कंहिंखे बर्फ़ न ॾियणु खान चांड जे घर खान चांडी जे घर। हलो ठीकु आहे रोज़ो खुलण वारो आहे। न न हलो ठीकु आहे। सो दोस्तों हींअर बारिश शुरू थी वई आहे ऐं हमनी तोखे रोज़ो आहे न? हाँ हमनी खे रोज़ो आहे ऐं हमनी आयो आहे ॿाहिरि इंजॉय करणु। तव्हांखे ॾेखारियूं था बारिश बि ॾाढी अची वई आहे। हे ॾिसो मौसम केॾी ख़ूबसूरत थी वई आहे। ऐं हल्की हल्की जेका आहे सो कणी जेका जंहिंखे असां चवंदा आहियूं उहा वसे पई। ॾिसो न सो फाइनली ॾिसो हलीम हलीम पंहिंजी शॉपिंग कंप्लीट करे आयो आहे। पहिरीं शॉपिंग जेका हलीम तूं करे आएं ही त छीछा आहिनि चंपल। हाँ ही सैंडल है ना पा ना ही ॾिसां छा हाँ ईद में हे त तूं ईअं माना ॻोठ जे लाइ वठी आहीं। ॻोठ वेंदे न? हाँ ही ॻोठ जे लाइ। हा ॿ माना ॿई हिकु जे लाइ ॿई चंपल हे है ना इंजॉय करी पियो माना। ई शहीद जा चंपल शहीद जा माना पंहिंजे भाउ जा लाइ वरिता। हाँ वो हाणे वॾो थी वियो आहे। वाह वाह माशाल्लाह ई बि वरिता सही न न ज़बरदस्त इहा आहे पई। हलो ठीकु आहे तुंहिंजी माना शॉपिंग थी वई। पहिरियां बि शॉपिंग करे आहीं वरी अॼु बि करे आहीं। वाच वठी सुभाणे वरी वाच वठंदे? वाह 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 चलो ठीक।
फाइनली राज हिनखे पकड़े आयासीं ऐं अॼु हिन जा वार बि ठारायूं पिया वधीक रमनी साहब पाण ॿुधाईंदो तव्हांखे नवाज़ जे दुकान में छो कोन पियो अचे कहिड़ो ड्रिजो हुयसि अलाए नवाज़ भाई पोइ जीथरी रखियो वेठो आहे अलाए छा नवाज़ भाई अरे हाल हाल छो न पियो अची मुंहिंजो शौक़ु हुयो जिथां असर रज़ारी ईंदो आहे उते वञे छा जिते असर ख़बर अथई रज़ारी छा पियो चए तूं मूंखे 1000 रुपया ॾियो वारनि जा ऐं 1000 वारो कहिड़ो माण्हू आहे जेको वार ठाराईंदो आहे जुमान भाई मूंखे 500 ॾे न मूंखे इहो बि कंदो 500 पाउंड ख़र्ची हा? 500 पाउंड खे 500 मूंखे ॾे हवाइन जा वार अहिड़ा कञा बाक़ाइदे जीअं इहो जेके हू न आहिनि एक्टर हा अदाकार शबू। अहिड़ा हा करीना शबू कपूर जहिड़ा। जहिड़ा हुजनि हा शबू जे कराए हा माना जीअं अहिड़ा बाक़ाइदे करीना कपूर जहिड़ा हा अहिड़ा हुजनि बसि सुठड़ा हुजनि ऋतिक रोशन कंदा उहो हिते रखींसि ऋतिक रोशन जेको हूंदो न इहो वरी शौक़ु सां ॾिसंदो हुउमि मां अहिड़ा वार ठाहिनि पिया आहिनि अमरा जा मस्तु पकतो आहे ईअं अॼु रोज़ो हुजे माशाल्लाह मुंहिंजी गाॾी काए थो वञे मूंखे यार बेकर लॻी वई हा साईं सुञातड़ ॾिस न हाणे हलनि बि गाॾी कोन थी हाणे मोड़ाए था सो दोस्तो अॼु जो व्लॉग असां हिते कंदासीं एंड इनशाला वरी तव्हां सां नेक्स्ट व्लॉग में मिलंदासीं पर जेकॾहिं तव्हां नवां हो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक फॉलो ज़रूरु कजो थैंक यू